हाणे को बि न आजो बहारूं खसे, हाणे को बि न जो बहारूं खसे, घोट तुंहिंजे तंबूए जूं तारूं खसे, मंज़िल इश्क खां छिरकी पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई। अॼोकी हिन मांडाण खे, मेड़ खे मचाईंदड़ ऐं मटियाई ज़िले जी निजात लाइ पंहिंजो अलम बुलंद कंदड़ नसीर मेमन साहब, मटियारी ज़िले में नफ़ीस मोहब्बत ऐं प्यार विराईंदड़ सैयद जलाल शाह साहब, आला जा सईदाबाद जा मटियारीअ जा साफ़ी दोस्तो ऐं कुंड पुरछ खां कही आयल मुंहिंजा प्रीत प्यारो हक़ मौजूद जीएस। सकाफ़त उहिञाण आहे प्यार जो, सकाफ़त नाव आहे सूंह जो, सकाफ़त नाव आहे सचाईअ जो, सकाफ़त नाव आहे विशाल जो, उभरंदड़ जो। ही जेका अजरक आहे, अजरक जा जेके रंग आहिनि, अजरक जूं जेके फुलियूं आहिनि, उहे पाण में वॾी वसत रखनि थियूं त सिंध जी सकाफ़त जेका आहे उहा केॾी शाहूकार आहे, सिंध जी सकाफ़त में केॾी वसत आहे, सिंध जे सकाफ़त में केॾो प्यार आहे, केॾी मोहबत आहे। सिंध जी टोपी ॾिसो, टोपीअ जे अॻियां महराब आहे, तव्हां उन जूं फुलियूं ॾिसो, टोपीअ जी रंगत ॾिसो, उन करे सिंध जी सकाफ़त जेका आहे तमामु शाहूकार आहे। ही रलियूं आहिनि, रलियुनि जा जेके रंग ॾिसो, रलियुनि जूं टुकूं ॾिसो, तव्हांखे सिंध जी सकाफ़त जेका आहे उहा उभरंदड़ सितारे वांगुरु लॻंदी। पर बदकिस्मती इहा आहे त सिंध जे सकाफ़त खे डैमेज कयो आहे, छो त सकाफ़त खे उजागर करण जे लाइ टिनि शयुनि जी ज़रूरत आहे। हिकिड़ो त सियासी तौर ते इस्तेकाम हुजे, छो त सियासी तौर ते इस्तेकाम न हूंदो त तव्हां जूं शयूं मार्केट में न वेंदियूं ऐं उहे इंटरनेशनल लेवल ते न खपी सघंदियूं। उन लाइ तव्हांखे मंडीअ जी ज़रूरत आहे। मंडीअ में तव्हांजी अदरक पहुचे, मंडीअ में तव्हांजी रली पहुचे, मंडीअ में उनजो गज पहुचे। जॾहिं इंटरनेशनल मार्केट में खपंदो त असांजे बोरियत खे ऐं असांजे मुल्क खे, असांजे धरतीअ खे उनजा जेके पैसा मिलंदा ऐं मुल्क ख़ुशहाल थींदो ऐं सिंध जी सकाफ़त इंटरनेशनल लेवल ते उजागर थींदी। ॿिए नंबर ते ॿोलीअ जो जेको आहे उहो वॾे में वॾो रोल हूंदो आहे त ॿोली जेका आहे उहा सकाफ़त जो उहिञाण आहे। जेकॾहिं असांजी ॿोली ढाणियुनि जे कब्ज़े में हुजे ऐं ॿोलीअ ते बंदिशूं हुजनि, जीअं कराचीअ जे अंदरि सिंधी स्कूल ख़तमु कया आहिनि, कराचीअ जे अंदरि ॿोली खे ख़तमु कयो आहे, छो त इटलीअ जे कॉम्पास गैरीबाल्डीअ चयो हो त जेकॾहिं तव्हांजो मुल्क वियो त वरी पवंदो, पर शल मुंहिंजी ॿोली मूंखां न वञे। इन करे असांजो मुर्शिद, असांजो घोट लतीफ़ जेको मुहाफ़िज़ आहे ॿोलीअ जो, इन करे असांजे माण्हुनि खे पंहिंजी ॿोली जेका क़ौमी ॿोली आहे, घटि में घटि जेके असांजा असेंबलीअ में वेठा आहिनि, नुमाइंदा वेठा आहिनि, उन्हनि खे सिंध जी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ लाइ राग़िब थियणु खपे, आवाज़ उथारणु खपे त जीअं असां पंहिंजी हिन सकाफ़त खे बचाए सघूं। टे नंबर ते सिंध जी तहज़ीब, सिंध जी तमदन, उहा असांजे सकाफ़त जो उहिञाण आहे। जीअं मोहन जो दड़ो, जेकॾहिं तव्हांजी तहज़ीब खे इंटरनेशनल लेवल ते पज़ीराई न मिली ऐं उनखे उहा फ़ोकस अफ़ियत न मिली त तव्हां पंहिंजी जेका तहज़ीब आहे उनखे पोइते ऐं खणी ईंदव। इन करे इन्हनि सभिनी शयुनि जो मुइशत सां तइल्लुक़ आहे, सियासत सां तइल्लुक़ आहे ऐं सकाफ़त सां तइल्लुक़ आहे। पर शाबाश थो ॾियां हिन मीडिया जे दोस्तनि खे, जिन ही कमु जेको हुयो, ही कमु सियासी पार्टियुनि जो हुयो, हुकूमतुनि जो हुयो, पर उन्हनि को किरदारु अदा न कयो। पर हिननि माण्हुनि खे शाबाश आहे जिन ॿोलीअ खे बचाइण लाइ, अदरक खे बचाइण लाइ, टोपीअ खे बचाइण लाइ ऐं सिंधी माण्हुनि जो गाट ऊचो करण जे लाइ, उन्हनि जे इज़त जे लाइ ॾींहुं मल्हायो आहे। ऐं कराचीअ जे अंदरि, सिंध जे अंदरि जॾहिं पहिरीं तारीख़ थींदी ऐं कराचीअ खां कश्मीर ताईं सिंधी माण्हू हिकिड़ी तस्बीह में, हिकिड़े दाणे में पूलबा ऐं हिकु सिंध ऐं हिकु सकाफ़त जो नारो जॾहिं लॻंदो त इहा सिंध जे यूनिटीअ जी ॻाल्हि हूंदी, इहा सिंध जे बदीअ जी ॻाल्हि हूंदी, इहा अजरक जी ॻाल्हि हूंदी, इहा माण्हुनि जे मुल्कुनि जी ॻाल्हि हूंदी। ऐं इनखे हिननि दोस्तनि वधायो आहे। इन करे
जेको न मुंहिंजे ॿोलीअ ते माइल हुजे, जेको न मुंहिंजे ॿोलीअ ते माइल हुजे, ज़हन जंहिंजो अञा पई विरहायल हुजे, जेको न अदरक जे अज़मत जो क़ाइल हुजे, तंहिंखे चओ मुंहिंजे नगरीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजे धरती लाइ तरजी वञे।